इश्क करण बदिरां ॾंद छिकियो पई आहे। किस्सो नंबर 25। वतायो फ़क़ीर कंहिं वाक़िफ़कार वटि वेठो हो। हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कंदे अची इश्क जी ॻाल्हि निकिती। फ़क़ीर उन संगतीअ खां पुछियो त इश्क छा आहे। हुन चयो, इश्क दिलि जी विंदर ऐं रूह जी राहत आहे। जंहिंखे इश्क अंदर में नाहे उहो इंसान ई न आहे। तंहिं ते फ़क़ीर चयो, तॾहिं भली आऊं बि इश्क करियां। हुन चयो, ज़रूरु तोखे बि करणु घुरिजे। फ़क़ीर चयो, इश्क कंहिंसां कबो ऐं कीअं कबो। त मर्द जो इश्क हमेशह ज़ाल सां ठहंदो आहे। हुन चयो, फ़क़ीर इहा ॻाल्हि ज़ाहिर पई आहे। उन सां पेच अणाइण जा तरीक़ा आहिनि। पहिरें उन खे सन्हो पथर उछलाए हणिबो। पोइ ॾिसिबो त छा थी चवे ऐं छा थी करे। उन मूजिबि उन सां पेर खणिबो आहे। हाल अहिवाल करे ॿई हिक ॿिए खां मोकिलाए हलिया विया। ॿिए ॾींहुं फ़क़ीर रस्ते खां आयो पए त हिक औरत पाणीअ जा घड़ा खणियो वञे पई। सो फ़क़ीर खे इश्क जी यादगिरी अची वेई ऐं हुई बि मोचारी। खणंदे ई हिकिड़ो ज़िंबोटो ठका करायईंसि। ज़िंबोटे जे लॻण सां ई हुन जा अची दिला पट ते किरिया। माई अची ज़मीन ते फाको ॾेई किरी। किरण सां ई प्यालो करे वेई। फ़क़ीर इहो लका ॾिसी वठी भॻो ऐं रस्ते ते कंहिं पुछियुसि त चयाईं, वञ इश्क करण बदिरां ॾंद छिकियो पई आहे। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।